शहीद जान मोहम्मद महर जो वाक़ियो हुजे या असांजी भेण फातिमा जो वाक़ियो हुजे या ही जेके डेली अगवा फुरूं बदमाशियूं ये सभु शयूं अचनि थियूं लॉ एंड ऑर्डर में। हुकूमत नाले का शइ असां वटि आहे कोन जेको ॾाढो सो गाबो, ऐं जॾहिं बि का शइ अहिड़ी कंदी आहे कंहिं माण्हू खे हटाइणो आहे कंहिं राह तो उनजे लाइ मुतबादिल कोई न कोई इल्ज़ाम ॾींदो आहे। मां अव्हां जे अॻियां आहियां। मां मज़दूरनि जे लाइ जिदोजहद कई। एग्रो केमिकल में हिकिड़ो नओं प्लांट ठहियो पियो। जॾहिं मां जिदोजहद कई त इंतिज़ामिया कंहिं सां मिली जुली लोकल वॾेरनि पीरनि सां ऐं मूंखे ॿधराए रहीम यार ख़ान जेल मोकिलियो, सादकाबाद जेल मोकिलियो हिकिड़े कूड़े क़तल जे केस में, जंहिं ते मां 10 ॾींहं उते हुयुसि। उन खां पोइ जॾहिं मां मालिकनि सां मिलिया, असांजे ख़ानदान जे माण्हू, जॾहिं उन्हनि माफ़ु कयो, जॾहिं असांजी जान छुटी। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त जान मोहम्मद बि रुकावट हुयो, छो त उन वॾेरनि जी ग़लती कोन हुई, अपोज़िशन में हुया। न सूबेदार चवणु मञींदो, न को मुख़्तियारकार, न को एसपी, न डीसी। ही हेडक्वार्टर में वेठो हुयो। हिन जो उथणु वेहणु ग़रीबनि बेपहुच माण्हू जेको वेंदो उन महिल फ़ोन कंदो, उनजो कमु थींदो हुयो। पुलिस में हुजे, एजुकेशन में हुजे, हेल्थ में हुजे, जंहिं में बि हुजे, रेवेन्यू में हुजे, त ही हिकिड़ो समाजी तरह हिकिड़ो पंहिंजो पाण खे खणी आयो। हिन महिनत मज़दूरी कया 40 साल ज़िंदगी जा। हे पहिरियों पाण हाकर हुयो, अख़बारूं विकिणंदो, वरी पोइ कोशिश जो नुमाइंदो थियो ऐं तरक़ी पसंद पार्टी जो उहिदेदार बि रहियो। असांजी तरक़ी पसंद स्टूडेंट फेडरेशन जो उहिदेदार रहियो। असांजी लॉन्ग मार्च में 15 ॾींहं सां इन लॉन्ग मार्च में बि गॾु रहियो। त हिकिड़ो कमिटेड माण्हू आयो। असां जॾहिं कारकुन पार्टी में वेंदा आहियूं, असां सिंध धरती सां कसम खणंदा आहियूं उन जे सिंधु दरिया जे पाणी जे, सिंध जे शहीदनि जो ऐं सिंध जे शहीदनि जो, ऐं उन जे लाइ असां रेटी रत पंहिंजी क़ुर्बान कंदा आहियूं। त अहिड़े ई नमूने सां हुन दोस्त जा बि पंहिंजे सिंध जे लाइ हिकिड़ा कसम वचन थियल हुया। आख़िरी दम ताईं हुन पंहिंजो उन ते साबित क़दम रहियो। भलो उहो तरक़ी पसंद पार्टी खां हिकु पासे थी पंहिंजे फील्ड ॿी हले में हुयो, पर उते बि रही हुन ख़िदमत कई। धाड़ेलनि जो मसइलो हुजे, अगवाकारनि जो मसइलो हुजे, ॿिया मसइला हुजनि, हर मसइले ते पंहिंजो पाण खे जेको आहे सो तमामु अहम कयो। हिकिड़े ग़रीब घराणे मां हिकिड़ो उहो माण्हू थियो जंहिंखे दुनिया लेवल ते सुञाणे। ख़ासि करे ह्यूमन राइट्स जूं जेतिरियूं टीमूं ॿाहिरों ईंदियूं हुयूं त उन जा सेमिनार थींदा त जान मोहम्मद उन सां गॾु हूंदो। असांजी ॾेरकी हुजे, असांजी घोटकी हुजे, सखर हुजे, ऐं ॿियनि जॻहनि ते जेका प्रोग्राम थींदा उते बि हिन खे इनवाइट कंदा, हिन खां शाइरी ॿुधंदा, हिन खां तजवीज़ूं वठंदा। अहिड़े क़िस्म जो माण्हू हो। हाणे इहो माण्हू ज़ातियनि जहिड़नि में, सौटनि मलोटनि जहिड़नि में कहिड़ी उनजी मदद कंदो या बंदूक खणी विड़ियो हूंदो? का ॻाल्हि कोन्हे। हे हिकिड़ी साज़िश आहे त हिकिड़ो माण्हू खे राह तो हटाइण थो। तो असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़मत था करियूं। असां चऊं था त एतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, अॼु 10 ॾींहं गुज़री विया आहिनि, 12 ॾींहं क़तल के पोइ बि हिन महिल ताईं सिंध पुलिस हिकिड़ो कातिल गिरफ़्तार न कयो आहे जंहिं ते FIR कटियल आहे। हिकु ॿ कखू गिरफ़्तार कया अथनि जंहिंजा नाला कोन्हनि। प्रॉपर माण्हू को गिरफ़्तार कोन थियो आहे। असां सम्झूं था त हीअ SP, हीअ असांजा सखर जा जेका वॾेरा ढिंग पीर आहिनि, इहे माण्हू इनवॉल्व आहिनि। जॾहिं जान मोहम्मद हिन जो प्रेसिडेंट हूंदो असांजी सखर क्लब जो, प्रेस क्लब जो, त हीअ माण्हू मुहताज हूंदा हुनजा। अॼु उहो मरी वियो त उनजे जनाज़े में न ॻोठ जो वॾेरो कोई शरीक थियो, न हेठि शरीक थिया। छो? इन जा सभु सबब आहिनि। तव्हांजे लाइ मां मुतालबो थो करां त इहे जेके बि पोयों हथ लिखियल आहिनि GIT वारा, इन जो पंहिंजो तदारुक कनि, ऐं SP नाअहल माण्हू आहे, GIT ठाहे वरी उनजो इंचार्ज उनखे करे छॾियो अथनि। तव्हांजे करे शर्म अचणु घुरिजे अहिड़नि माण्हुनि खे ऐं निगरान काबीना खे, जेकॾहिं पंहिंजी आनो टको हिन चीफ जस्टिस जेको रिटायर आहे इनखे पंहिंजी बचाइणी आहे त सिंध जे माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾे, शहीद जा कातिल गिरफ़्तार करे, फातिमा जा कातिल जेका आहिनि उहे गिरफ़्तार करे, ऐं ॿिया बि अहिड़ा केस समय अचनि पिया। इहे हवेलियुनि जा केस ॿिया बि अचनि था पिया, वॾेरनि जा कोर्टनि जा केस बि ईंदा। केतिरियूं मासूम नियाणियूं उते कोर्टनि में बंदि आहिनि, कारप जे इल्ज़ामनि में, ॿियनि इल्ज़ामनि में, कहिड़े नमूने उन्हनि खे पंहिंजे घरनि में रहाए उन सां कहिड़ियूं कहिड़ियूं ज़्यादतियूं थियनि थियूं। इहे सभई हाणे भांडा खुलंदा। पर घटि में घटि निगरान काबीना पढ़ियल गढ़ियल आहे, पाण खे साबिक़ चीफ जस्टिस बि सम्झे थो त घटि में घटि लॉ एंड ऑर्डर ते डंडो ॾे, हिकमत अमली पंहिंजी ठाहे, ऑपरेशन शुरू करे। कचे में जेको ग़रीब माण्हू ॾींहं जो सफ़र नथो करे सघे, कश्मीर में, कंदकोट में, तव्हांजे जेकमबाद में, अव्हांजे शिकारपुर में, अव्हांजी घोटकी में,
घटि में घटि हिते जेको आहे फ़ौजी ऑपरेशन कयो वञे, क़बाइली जहिड़ा जेका आहिनि उनखे गिरफ़्तार करियो, वॾेरनि खे विहारो, फ़ैसिला करायो, टाइम ॾियो, हफ़्ते जो टाइम ॾियो, सभु ठही वेंदा। उनजा क़बाइली केस हिकु ॿिनि जा ख़तमु करो, बाक़ी जेको ॾोहारी आहे उनखे वॉलंटियर तौरु जेल में पुॼे त ठीकु आहे, न त लायो आर्मी खे, ॿधो जेल में विझो। तव्हां सवा तो झंडो तालिबान जो लाहे सघो था, तव्हां वाना वज़ीरिस्तान खे आज़ादु कराए सघो था, बलोचिस्तान में डेली तव्हां बलोचनि सां मुक़ाबिलो करे सघो था पिया कमांडोस सां। छा तव्हांखे एतिरो हया शर्म कोन्हे जो असांजी टैक्स ते तव्हां पलिजो था पिया ऐं तव्हां हिते जेको आहे कुझु नथा करियो पिया? असांजे इज़तूं महफ़ूज़ न आहिनि, असांजा घर महफ़ूज़ न आहिनि, असांजा ॿारड़ा महफ़ूज़ न आहिनि, असांजा कारोबार महफ़ूज़ न आहिनि, असांजा शहर महफ़ूज़ न आहिनि। ॿुधायो त पोइ छा थींदो सिंध जो? महिरबानी करे असां मुतालबो था करियूं त इहे जेकियूं शयूं गुज़रियूं इहे सभु पीपल्स पार्टी जे खाते में आहिनि ऐं निगरान बि उन्हनि आंदी आहे, इहा बि उन्हनि जे खाते में आहे। सुभाणे वरी नक खणी वरी इलेक्शन में बि अचिणो अथनि, वरी बि सिंधी माण्हू ॾे वोटनि लाइ वेंदा, त उहे वरी थोरो सोचनि त इन्हनि खे कहिड़ी इज़त था ॾियनि। जेकॾहिं कंहिं ग़रीब जो ॿारु खजे थो अचनि रोड ते न, असां बीठा आहियूं न कामरेड, कंहिं मुज़ाहिरे में अचनि न, असांजा मुखी बि था अचनि न, छो नथा अचनि? इलेक्शननि में त बीठा आहिनि थिया, मुखी दीवान अॻुवा थिया आहिनि, कोन था अचनि, छो नथा अचनि? पंहिंजे हिंदू बिरादरी जे लाइ निकिरो ॿार, असां तव्हां सां गॾु, जेको बि सिंध जो गैरतमंद पुट आहे तव्हां सां गॾु थींदो। पोइ ॾिसूं था जेको MNA MP नथा अचनि उहे बि ओड़ा ई आहिनि। तव्हां वेहो त सही न, जॾहिं तव्हां ई पंहिंजे मसइलनि मां गाफ़िल हूंदा हो, पंहिंजी बिरादरी जे मसइलनि मां गाफ़िल हूंदा हो, पंहिंजे बचड़नि खे तहफ़ुज़ नथा ॾेई सघो, रुगो क्लिनिकूं हलाईंदो ऐं माल ठाहींदो ऐं नाले जा मुखी थींदो ऐं वाउंट सुभाणे विकिणंदो वधा वॾेरनि खां झोली में, त मां सम्झां थो इहा ॾाढी ज़्यादती थींदी। महिरबानी जी असन।